उन खां पोइ दोस्तो अल्लाह ताला जेको असांजो ख़ालिक ऐं मालिक आहे, यादि रखो उन मर्द ऐं औरत में फ़र्क़ु रखिया आहिनि, ॿिन्ही जी तख़लीक़ में फ़र्क़ु आहे। औरत ऐं मर्द जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर आहियां, वधीक मूंखे नॉलेज आहे, हयातियाती ऐं नफ़्सियाती फ़र्क़ु आहिनि, बायोलॉजिकल ऐं साइकोलॉजिकल फ़र्क़ु आहिनि। ॿिन्ही जे अंदरि अहिड़ा फ़र्क़ु आहिनि जंहिंजो को इनकार नथो करे सघे। भला पुछो आम माण्हू खां, जॾहिं तव्हां रत जी टेस्ट कराईंदा आहियो, CBC कंप्लीट ब्लड काउंट कॾहिं करायो लेबोरेटरी में, जा मर्द जी हीमोग्लोबिन जो रेशो अलॻि आहे, औरत जी हीमोग्लोबिन जो रेशो अलॻि आहे। मर्द जे अंदरि रत जा ॻाढ़ा जुदा अलॻि आहिनि तादाद में, नॉर्मल तादाद अलॻि आहे, औरत जो नॉर्मल तादाद अलॻि आहे। रत में फ़र्क़ु मौजूदु आहे। हत्ता कि तव्हां ॾिसो दिमाग़, तव्हां ॾिसो जेरो, बुकियूं, दिलि, उन्हनि जो वज़न औरत ऐं मर्द जे उज़वनि में फ़र्क़ु आहे। मर्द जा उज़वा वधीक जेके से माना त वज़नी आहिनि, औरत जा उज़वा हल्का आहिनि वज़न जे अंदरि। मूंखे ॿुधायो रब्बुल आलमीन इहे फ़र्क़ु छो रखिया आहिनि? हिकिड़ो आम सुवालु, जेकॾहिं ॿिन्ही जी फील्ड साॻी आहे, जेकॾहिं तव्हां चओ त औरत खे ॿाहिरि वञी कमु करिणो आहे, बाज़ार में हलणो आहे, नौकिरी करणी आहे, कारोबार करिणो आहे, त पोइ रब्बुल आलमीन जेको ख़ालिक़ काइनात आहे उन इहे फ़र्क़ु छो रखियो? रब्बुल आलमीन इहे फ़र्क़ु छो रखिया आहिनि? आख़िर इहे फ़र्क़ु कंहिं शइ जी तक़ाज़ा कनि था न। उहा तक़ाज़ा कहिड़ी? त ॿाहिरि जी ज़िंदगी मर्द संभालींदो, घर जी जेका ज़िंदगी आहे उन जी ज़िमेवार औरत आहे। असां वटि छा आहे जो माण्हू सम्झनि था त बाबा ॿाहिरि जी ज़िंदगी वधीक अहम आहे, घर जी ज़िंदगी घटि अहम आहे। हालांकि यादि रखो, घर जी ज़िंदगी ॿाहिरि जी ज़िंदगी खां वधीक अहम आहे। तव्हां तजुर्बो करे ॾिसो, हिकिड़ो माण्हू सख़्तु टेंशन में हुजे, ॿाहिरि परेशानियूं हुजनि, घर में अचे, उनजी घरवारी प्यार ऐं मोहबत सां उन सां ॻाल्हाए, पेश अचे, उनजा सभु ग़म ख़तमु थी वेंदा, टेंशन ख़तमु थी वेंदा। पर हिकु माण्हू ॿाहिरि अयाशी कंदो वठे, हर सहूलियत हुजे, घर में अचे, घरवारी सां झेड़ा ऐं फ़साद हुजनि, उनखे सुकून कॾहिं कोन मिलंदो। घर जो टेंशन उनखे तबाह करे छॾींदो। घर जी ज़िंदगी ॿाहिरि जी ज़िंदगी खां वधीक अहम आहे। ऐं अल्लाह ताला कहिड़ो ज़िम्मो औरत जो लॻायो आहे? औरत पंहिंजे घर जे अंदरि वेहे, पंहिंजे ॿार बचनि ऐं घर वारे जी ख़िदमत करे। अमेरिका यूरोप जे अंदरि जॾहिं इन फितरी कानून खे टोड़ियो वियो, नतीजो पंहिंजे साम्हूं आहे। फितरी कानून खे टोड़ियो वियो न, औरत ॿाहिरि आई, मुलाज़मत बि कयई, कारोबार बि कयई। मूंखे ॿुधायो उते फैमिली सिस्टम आहे? अमेरिका यूरोप जे अंदरि ख़ानदानी निज़ाम क़ाइमु रहियो आहे के अमेरिकन यूरोपियन खे ख़बर आहे त मुंहिंजी पुफी कहिड़ी आहे, मासी कहिड़ी आहे, चाचो कहिड़ो आहे, मामू कहिड़ो आहे, बल्कि हुनखे पंहिंजे माउ पीउ जी ख़बर बि कोन्हे। अल्लाह जा बानो ई त अल्लाह जी महिरबानी आहे, अॼु बि पाण वटि रिश्ता अञा क़ाइमु आहिनि। पाण पंहिंजी मासी जी इज़त बि करियूं था, पुफी जी बि करियूं था, मामे चाचे जी बि करियूं था, वालदेन जी बि करियूं था। हुननि वटि इहे रिश्ता ख़तमु थी चुका आहिनि, हत्ता कि माउ पीउ जो रिश्तो क़ाइमु कोन रहियो आहे। जॾहिं माउ पीउ पोड़ा थींदा आहिनि, वञी ओल्ड पीपल्स होम जे अंदरि उनखे दाख़िल कयो वेंदो आहे, जिते साल में हिकु दफ़ो पुटु मिलणु ईंदो आहे, मदर्स डे ते। औरतुनि जो जेको माना माइरनि जो आलमी ॾींहुं, उन ते पुटु मिलणु ईंदो आहे, बसि मिली हलियो वेंदो। मरंदी आहे, हुकूमत दफ़नाईंदी आहे। ओल्ड पीपल्स होम जे अंदरि औलाद पलांद कंदो आहे। पलांद कहिड़ो? जॾहिं आऊं नंढड़ो हुअसि तो नौकिरी कई, तो कॾहिं मूं ते तवजो ॾिनो, तो कॾहिं मूंसां प्यारु कयो, ऐं त निंढड़को हुअसि न, तो नौकिरी पे कई, मूंखे तो कॾहिं पुछियो ई कोन, तो मूंखे डे केयर सेंटर जे अंदरि छॾे ॾिनो। हाणे जॾहिं तूं पोड़ी थी त मुंहिंजो रवैयो बि साॻियो थींदो। अल्लाहु अकबर। तव्हां ॾिसो इस्लाम केॾो अज़ीम दीन आहे, केॾो अज़ीम दीन आहे। जीअं असांखे ॿुधायो त औरत पंहिंजे घर जे अंदरि रहे, वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न, औरतूं पंहिंजे घरनि जे अंदरि रहो। ही घर का मामूली शइ कोन्हे। जेके घरां ॿाहिरि निकिरी वञनि थियूं लगातार, जॾहिं माना त उहे नौकिरी कनि थियूं, मुलाज़मत कनि थियूं, कारोबार कनि थियूं, तव्हां ॾिसो उन इलाइक़े में तलाक जी शरह ज़्यादा आहे। अॻे पाण जे मुल्क में तलाक विरले का थींदी हुई, अॼु पाकिस्तान में बि तलाक आम आहे, खुला आम आहे। छो? जॾहिं औरत घर खां ॿाहिरि निकिरे थी,
मुलाज़मत करे थी, गैर मर्दनि सां सफ़र करे थी, कारोबार करे थी, मुड़ुस खे शक थींदो या कोन थींदो? फितरी ॻाल्हि आहे। शक पैदा थियो माना ज़िंदगी ज़हर बणिजी वई, शादीशुदा ज़िंदगी ज़हर बणिजी वई ऐं नतीजे में तव्हां ॾिसो तलाक जी शरह वधंदी वञे। तलाक बि वॾे लेवल ताईं पहुची चुकी आहे। खुला जा केस बि तमामु घणा थियनि था। इहो तॾहिं खां थियो आहे जॾहिं औरत पंहिंजो घर छॾे ॿाहिरि निकिरी वई। सही सिधी ॻाल्हि आहे, शक शुबा पैदा थींदा, पोइ झेड़ा बि थींदा ऐं नौबत पहुचंदी तलाक ताईं। अमेरिका यूरोप तबाह थी चुका आहिनि, अख़लाक़ी तौर ते ॾेवालो निकिरी चुको आहे। हाणे उहे चाहिनि था त मुस्लमान मुल्कनि खे बि तबाह करियूं, उन्हनि जो बि अख़लाक़ी ॾेवालो निकिरे। उन्हनि जे लाइ, उन कम जे लाइ उन्हनि इहे पैसनि ते औरतूं खयूं आहिनि, वरी फंडिंग सां, त इन्हनि खे पैसा ॾेई मुस्लमान मुआशरे खे तबाह कयो वञे। जिन औरतुनि जा घणो करे पंहिंजा घर तबाह थी चुका आहिनि, जेके पाण घणो करे तलाक याफ़्ता से हाणे वरी औरतुनि जे हक़नि ते ॻाल्हाइनि पियूं।